बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह से फरमा इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, जिन शख्स जो असांजो रब अल्लाह हुआ, सुम्मा इस्तक़ामू वो पक्का थी बीठा, मजबूत थी बीठा। रब अल्लाह हुआ तकलीफ़ जेका भाई पालींदड़ हुआ है। असांजो रब अमेरिका ना है, असांजो रब इज़राइल ना है, असांजो पालींदड़ यहूद हनूद ना है। अमेरिका सां फिटाईंदासीं त कीअं थींदासीं? असांजा हुक्मरान त अमेरिका जा ग़ुलाम आहिनि। अमेरिका जे चवण ते 20 साल अफ़गानिस्तान जे मुस्लमाननि ते बमबारी कई। अमेरिका खे अॾा ॾिनऊं, उन्हनि अफ़गानिस्तान ते हमला कया। 20 सालनि खां पोइ अफ़गानिस्तान अमेरिका यूएन अक़वाम मुतहिदा खे भॼण ते मजबूर कयो। उन्हनि त दाह कान कई तव्हां असांखे 20 साल कुटरायो, तव्हां उनखे अॾा ॾिना। उन ई अमेरिका खे चीन अॾा कोन ॾिना, भारत अॾा कोन ॾिना, त अफ़गानिस्तान ते हमलो करे पाकिस्तान ॾिना। छो त पाकिस्तान वारनि पंहिंजो रब अल्लाह खे न सम्झो, अमेरिका खे सम्झो। जिन जो असांजो रब अल्लाह हुआ सुम्मा इस्तक़ामू को पक्का थी बीठा। अल्लाह से फरमाया ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, इन्हनि ते रब जूं या फ़रिश्ता नाज़िल थियनि था। इन्हनि खे छा था चवनि? रब जे तरफ़ां आवाज़ थो अचे त अल्लाह तख़ाफू वला तहज़नू, ख़ौफ़ न कजो, गमगीन न थिजो। तव्हांजे रब जो नालो अलम बुलंद कयो आहे। हाणे कुझु जेका तकलीफ़ ईंदी, रब जे तरफ़ां आज़माइश ईंदी, पोइ ते न हटिजो। ऐं जे इन तकलीफ़ुनि में अल्लाह अल्लाह कंदे जान वही हली, व अबशिरू बिल जन्नत, सोना उनखे ख़ुशख़बरी ॾियो जन्नत जी, कुंतुम तुअदून, जंहिंजो तव्हां वाइदो कयो था। अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून, उन जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो जंहिंजो तव्हांखे वाइदो आहे। दुनिया में तकलीफ़ आहे, दुनिया आहे तकलीफ़ जो घर। अद दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन लाइ कैद खानो आहे, व जन्नतुल काफिर, काफिर लाइ जन्नत आहे। दुनिया सुकून जो घर कोन्हे, दुनिया आज़माइश जो घर है।